मुहर्रम अलहराम जी सिक्योरिटी इंतजामनि जाइज़ो वठण लाइ लोकल पुलिस सां गॾु एसएसपी दादू डॉक्टर समीउल्लाह सुमरो जोहीअ जे मुख़्तलिफ़ रूटनि रस्तनि जो मुकम्मल दौरो करण बाद अंजुमन गुलामा अहल बैत जे मरकज़ी इमाम बारगाह जोही पहुतो, जिते मरकज़ी इमाम बारगाह जे मतवले सैयद अली रज़ा शाह काज़मी ऐं ॿियनि अॻवाननि सां मुलाक़ात कई। उन मौक़े ते एसएसपी दादू डॉक्टर समीउल्लाह सुमरो मीडिया वारनि सां ॻाल्हाईंदे चयो त असांजी पूरी कोशिशि आहे त हर मजलिस हर जुलूस खे प्रॉपर सिक्योरिटी ॾियूं। हिन साल अॻु जे भेट में जोहीअ जे मातमी काफ़िलनि तोड़े मजलिसनि जी सिक्योरिटी इंतिहाई सख़्त कई वई आहे। उन मौक़े ते अंजुमन गुलामा अहल बैत जे मतवले सैयद अली रज़ा शाह काज़मी चयो त जोहीअ मां 7 मुहर्रम अलहराम खां मरकज़ी मातमी जुलूस बरामद शुरू थींदा, जंहिंमें 11 मुहर्रम अलहराम ते मेहर कैन शाह खां जोहीअ में वॾो तारीख़ी मातमी जुलूस निकिरंदो आहे। इन लाइ सिक्योरिटीअ जा अॻु जियां इंतज़ाम सख़्त कया वञनि। वधीक चयो त अहल तशय्युअ ऐं अहल सुन्नत सदियुनि खां जोहीअ में पुरान माहौल ऐं भाईचारीअ में रहिया आहिनि। एसएसपी दादू डॉक्टर समीउल्लाह सुमरो चयो त इंशाअल्लाह अॻु जे साल जियां इन साल बि मातमी जुलूसनि ऐं मजलिसनि खे सख़्त सिक्योरिटी फराहम कई वेंदी ऐं कंहिं अणवणंदड़ वाक़िए खे मुंहुं ॾियण लाइ मातमी जुलूसनि मजलिसनि जी रूटनि ते प्रॉपर सिक्योरिटी रहंदी। असांजी कोशिशि आहे त आशूरनि जा ॾिहाड़ा अमन अमान सां गुज़री वञनि। मातमी जुलूसनि मजलिसनि जी सिक्योरिटी पहिरीं तरजीह हूंदी।